सॼी सिंध जियां मीरपुर बछोरो में बि आशूर जो दिहाड़ो मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए पियो वञे। उन मौक़े ते मरकज़ी इमाम बारगाह खां वॾो मातमी जुलूस बरामद कयो वियो आहे और इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे इंतज़ार खटे। जी तो सॼे मुल्क जियां मीरपुर बछोरे में योम आशूरा वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद कयूं वयूं आहिनि। हिन वक़्तु मौजूदु आहियां मीरपुर बछोरे जी मरकज़ी इमाम बारगाह ते, जेके मुख़्तलिफ़ जेके नंढा वॾा पिण आहिनि उन्हनि जा जुलूस जेके आहिनि उहे हिते पहुचणु शुरू थी विया आहिनि। जॾहिं त हितां हिकु वॾो थोरी देरि में जेको आहे हिकु वॾो जुलूस बरामद कयो वेंदो, जेको पंहिंजे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो, जेको पब्लिक पार्क पहुचंदो। उते ज़ोर जी नमाज़ अदा कई वेंदी, जंहिं बैदि मजलिस अदा कई वेंदी। तव्हांखे इहो ॿुधायां त जेको उन खां पोइ जेको आहे सो हिते सीना ज़नी ऐं ज़ंजीर ज़नी कई वेंदी। जॾहिं त उन खां पोइ जेके बि आहिनि उहे जेके मातमी जुलूस आहे उहो पंहिंजे रस्तनि खां थींदो, वापसि मरकज़ी इमाम बारगाह ते पहुचंदो, जिते शाम ग़रीबा पढ़ी वेंदी। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु सख़्तु कया विया आहिनि। रेंजर्स जा जवान जेके आहिनि उहे बि पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त मीरपुर बठोरे जो DSP लियाकत अली जिसकानी अनी जी जेका पूरी टीम आहे उहा बि जेको सो ड्यूटी सर अंजाम ॾेई रही आहे। हिते सफ़ाई जो निज़ाम तमामु बहितर कयो वियो आहे। जी